لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ولا كفوا له ولا نذير له ولا مشير له ولا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا وخاتم الأنبياء فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد أرسلنا إلى ثمود أخاهم صالحا أن اعبدوا الله. देखिए कुरान बड़े सुभान अल्लाह أن اعبدوا الله فإذا هم فريقان يختصمون. قال يا قوم لم تستعجلون بالسيئة قبل الحسنة لولا تستغفرون الله لعلكم ترحمون. قالوا اطيرنا بك وبمن معك قال طائركم عند الله قال طائركم عند الله بل أنتم قوم تفتنون. وكان في المدينة 9 رهط يفسدون في الأرض ولا يصلحون. قالوا تقاسموا بالله لنبيتنه وأهله ثم لنقولن لوليه ما شهدنا مهلك أهله وإنا لصادقون. ومكروا مكرا ومكرنا مكرا وهم لا يشعرون. فانظر كيف كان عاقبة مكرهم أنا دمرناهم وقومهم أجمعين. فتلك بيوتهم خاوية بما ظلموا إن في ذلك لآية لقوم يعلمون. وأنجينا الذين آمنوا وكانوا يتقون. آمنت بالله صدق الله العظيم.
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। जेके जागो था आवाज़ बुलंद मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस ते ॾाढा दुरूद पाक पढ़ो जिनके कुरान जो अदब सैयद जी ज़ात जो अदब थोरो अॻिते सुरी बि अचो त नवन आयल जमात के भी जगह मिले। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्हम्दुलिल्लाह 3 सितंबर सन 2025 बमुताबिक 9 रबीउल अव्वल सन 1447 हिजरी अरबा जे दिहाड़े खमीस जी रात आरई गोठ में सालाना सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में मोहतरम जनाब भाऊ तनवीर अहमद भुट्टो साहब जे बार बार राब्ते सां अवां जुमला जमात जे सॾ ते हिन ईदगाह जे अंदर एक दफ़ो ॿीहर अल्लाह ताला तव्हांजी ज़ियारत नसीब कराई आहे। रब साईं जो कलाम कुरान मजीद खोलियो आहे 19 सिपारो खुलल आहे। सूरत जो नालो आहे सूरत नमिल जंहिंमां 8 आयतूं तिलावत कयूं आहिनि खुतबे में। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं मुसलमान के आलिम जी ज़ुबान मो कुरान जी हिकड़ी आयत समझी अमल बाद जी ॻाल्हि आहे रुगो ॿुधण ऐं ॿुधाइण वारे खे समझण ऐं समझाइण वारे खे अल्लाह साईं 100 रकात नफ़ल जो सवाब थो लिखाए। अज इन गुनाहगार सैयद जी ज़ुबान मो 8 आयतूं कुरान जूं समझंदे कलाक जे अंदर इंशाअल्लाह मलाइकतां जो गर्मीअ में वेही कुरान ॿुधण जो सवाब लिखंदा ॼण 800 नफ़ल पढ़ी पो आया। पर अज त अल्हम्दुलिल्लाह काफ़ी खतीब हज़रात मेज़बानन जी औताक में मौजूद आहिनि। रात जे काफ़ी हिस्से ताईं जलसो हलंदो जॾहिं घर वेंदो त हज़ारे आयतुनि जे ॿुधण जे करे हज़ारे नफ़लनि जो सवाब तव्हांजे नसीबनि में मलाइका लिखंदा। मुझा दोस्तो कुरान जा आशिको दीन जा परवानो हिननि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हज़रत सालेह अलैहिस्सलाम जो बयान फरमायो आहे। असांजो अकीदो आहे त अल्लाह जो कुरान सच्चो आहे। हथ मथे करे जो कुरान सच्चो आहे जेको खणी आयो उहो मलाइक जिब्रील भी ॻाल्हाईंदा हलो न शाह साहब जी दिलि खुलंदी बयान में। जेको कुरान खणी आयो उहो जिब्रील भी सच्चो आहे। कुरान जंहिं सोणे मोहम्मद जे क़ल्ब ते लथो सोणो मोहम्मद भी सच्चो आहे। इनके इंदो न सोच में जी मेमन हलाइंदो डंडे वारो पक्को घुरायो हे न खणी सघंदो जने तो कुरान जा आशिको दीन जा परवानो कुरान भी सच्चो कुरान खणी अचण वारो मलाइक भी सच्चो। कुरान जंहिं सोणे मोहम्मद जे क़ल्ब ते लथो सोणो मोहम्मद भी सच्चो। कुरान जंहिं शहर में आयो मक्के मदीने में उहे शहर भी सच्चा। कुरान जंहिं मोकिलियो रब्बुल आलमीन उहो रब भी सच्चो। रज़ाकारन के गुजारिश आई जेके नंढड़ा पिंडाल में खेचन था कन इन के लठणी विहारे छॾ ये बेअदबी था कन कुरान जी सैयद दीन ॿारन के या ॿार कढेन या अदब सां विहारन। यो रज़ाकारन जो कम संभालन ॿारन के परे कन। कुरान जा आशिको दीन जा परवानो तरे अल्लाह से पंहिंजे कलाम कुरान मजीद में फरमाए वलक़द अरसलना
इला समूद अखाहुम सालिहा। जेके कुरान वणे बैयत मथे करे जो सुभान अल्लाह। केडी जमात है माशाअल्लाह कुरान छिके जमात के वठी दो जे इंशाअल्लाह ये सॼो पिंडाल कुरान जी बरकत सां भरजी वेंदो। छो त कुरान जो अदब करण वारे के कब्र क़यामत में कुरान शफाअत करे दींदो। माशर में भी पुलिस रात ते भी कुरान तवां सां जी शफाअत कंदो। छो त मदीने वारे साईं मुझे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माशर जे मैदान जो हिकड़ो ॾींहुं 50,000 साल जो आ। सिज भी वेझो हूंदो, गर्मी भी ॾाढी हूंदी। जॾहिं मुझे साईं इहा ॻाल्हि कई त सहाबा को रड़ियूं निकिरी वियूं। हाय घोड़ा मरी वियासीं 50,000 साल हिकड़ो ॾींहुं। असां त 14 कलाकनि जो ॾींहुं बि अलाए कीअं था गुज़ारूं। त हज़रत उमर सहाबा में उथी बीठो चई या रसूल अल्लाह भला महशर में कुरान असां सां गॾु हूंदो। मुझे साईं फरमायो हा उमर कुरान गॾु हूंदो। चइसि पोइ मूंखे काई परवाह न आहे। वरी मुझे साईं फरमायो त कब्र नांगन जो घर आ, जीतन जो घर आ, ऊंदाई जो घर आ। आलम बरज़ख ॾाढो ॾुखियो आ। साहबा को रड़ियूं निकिरी वियूं। हज़रत उमर उथियो चइसि कुरान कब्र में गॾु हूंदो। फरमायो हा उमर कुरान गॾु हूंदो। चइसि पोइ मूंखे काई परवाह न आहे। पाण फरमायो पुलिस रात भी ॾाढी ॾुखी आ। वार को सन्नी आ, तलवार को तिखी आ। 19 कुंडियूं जहन्नम जो छिके वेंदियूं। साहबा को रड़ियूं निकिरी वियूं। हज़रत उमर उथी बीठो या रसूल अल्लाह भला पुलिस रात ते कुरान गॾु हूंदो। पाण फरमायो हा उमर कुरान गॾु हूंदो। चइसि पोइ मूंखे काई परवाह न आहे। पाण फरमायो सिरात मीज़ान जेका ताराज़ी आ जंहिंमें अमल तोड़बा, सॼे पासे नेकियूं खॿे पासे गुनाह। साहबा को रड़ियूं निकिरी वियूं त इहा वॾी ताराज़ी कीअं भरबी नेकियुनि सां। हज़रत उमर तो चए साईं भला जिते अमल तोड़बा उते कुरान गॾु हूंदो। फरमायो हा उमर कुरान गॾु हूंदो। चइसि पोइ मूंखे काई परवाह न आहे। फरमाए वलक़द अरसलना इला समूद अखाहुम सालिहा। ॾाढा जो सुभान अल्लाह। अलबत्ता तहक़ीक़ मोकिलियोसीं असां समूद जी क़ौम ॾे हज़रत सालेह अलैहिस्सलाम के नबी करे। केड़ी आ समूद जी क़ौम काथे रहंदी हुई? उलमाए तफासीरन लिखियो आहे त जिते जंगे तबूक लगी मक्के मदीने जे विच ते जबल अने जबलन के कटे घर ठाहींदा हा। ताकतवर क़ौम हुई। ऐं कुरान जी हिकड़ी आयत के वरी बी आयत खोलींदी आ। स्टेज ते मौजूद उलमा वेठा आहिनि। पुछो उन्हनि खां। फरमाए व समूद अल्लज़ीन जाब सखर बिलवाद। टियों सिपारो तो पढ़ा सूरत फज्र में रतो फरमाया वल फज्र वलयालिन अश्र वश्शफ़ी वल वत्र वल लैल इज़ा यसर हल फी ज़ालिका क़समुल लिज़ी हिज्र अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिआद इरम ज़ातिल इमाद अल्लती लम युख़लक़ मिस्लुहा फिल बिलाद। अज इन मेमणी को साउंड जे जरिए जैसी तई आवाज तो वने न आराई गोठ में न एयरपोर्ट जे इलाके में वण वण ते पन पन ते दर दर ते थाव थाव ते अज ता जे घर जे वटे वटे ते कुरान जी रहमत जो मीठ वसे। माशाअल्लाह जमात अचे थी कुरान छिके वठी दो अजे। पोते शता ॾिसो सैयद दे एतबार लॻव व समूद अल्लज़ीन जाबु सखर बिलवाद। सुभान अल्लाह सा मजमू भरी पवे। छो त सुभान अल्लाह कंदे त जन्नत में बंगलो तैयार थींदई। हिक सिर सोन जी लॻंदई, ॿी सिर चांदीअ जी लॻंदई। कुछ पघर तांजा भी निकरन। व समूद अल्लज़ीन जाबु सखर बिलवाद। रब तो फरमाए त समूद जी क़ौम ताकतवर क़ौम हुई। जबलन के कटे पंहिंजा बंगला ठाहींदा हा, घर ठाहींदा हा। ओ नबी सालेह अलैहिस्सलाम उन्हनि के पेरी पेरी दावत केड़ी ॾिनी?
ऐं 1.25 लाख नबियन पहिरों पैगाम इहो ॾिनो आहे। इहा ई दावत ॾिनी आहे। सैयद जे आॾो क़ुरान आहे, दिलि खोले वे त क़ुरान तोखे सम्झायां। जज़ाकल्लाह, अल्लाह क़बूल फरमाए। क़ाल या क़ौम इब्दुल्लाह, ॾाढा जो सुभान अल्लाह। बे क़ुरान जी बरकत सां जनरेटर कम करे वियो, पखो हली वियो। फरमाई ओ मुंहिंजी क़ौम इबादत कयो अकेले अल्लाह जी। हथ मथे करे चो इबादत कंहिंजी कबी, रुगो अल्लाह न चो, चो अल्लाह ही। इन ही ते ज़ोर ॾे त भी जूं खिड़कियूं बंदि थी वञनि। ॾाढा जो सुभान अल्लाह। नज़र न्याज़ कंहिंजे दर ते, बास कंहिंजे दर ते बास भी, जबीने न्याज कंहिंजे दर ते झुकाए भी। फरमाए तेरे दमो जा बाना तू हर नमाज में, फजर में, जोर में, असर में, मगरिब में, इशा में मां मुशरिकन के चवंदो आहियां कुझु गैरत धारियो अल्लाह जे घर में, मस्जिद में, सुन्नत में, फर्ज में, नफल में, वित्र में, वाजिब में, इशराक में, चाश्त में, अवाबीन में अल्लाह जबाना नमाज जी हालत में, वुजू जी हालत में कुरान जे आॾो रब सां कहिड़ो वाइदो थो करे। सूरत फातिहा में चवे तो इय्याका नअबुदु, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। हाणे थोरो अॻियों परे थो त मूंखे हवा लॻे न, तव्हां पुठी ॾेई बीठा हवा नथी लॻे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ओ मुंहिंजा बाना तू मूंसां वाइदो कंदो आ, ख़ासि तुंहिंजी बंदगी कंदा आहियूं, ख़ासि तोखां ई मदद घुरंदा आहियूं। मस्जिद में चई त ख़ासि तोखां मदद वठंदो आहे, वरी ॿाहिरि निकितो चए अल मदद अल मदद या रसूल अल्लाह या रसूल। तो जहिड़ो ठग ॿियो केरु थींदो? क़ुरान जे आॾो कूड़ मस्जिद में। हर नमाज जी हर रकात में चए तो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ख़ास तुझी बंदगी कंदो आ, ख़ास तोखां मदद घुरंदो आ। ॿाहिरि निकिरे थो यो अली मदद। हक पीर मिठा तुझा तीर तिखा, या गोस बहावल बेड़ा धिक वहाबी वधी विया। सोनी कलंदरी वारा कलंदर पारत थी, भेज पगारा ओ साईं कंबर वारा मदद कर। तो जहिड़ो ठग केर थींदो जो मस्जिद में मूंसां हिकिड़ी ॻाल्हि तो करे निभागा, वरी ॿाहिरि निकिरे तो ॿी ॻाल्हि तो करे। मौलाना इशा नमाज पढ़दा हो, फर्ज 4 रकाता, पो सुन्नत, पो नफल, पो 2 रकाता, वित्र। इन वित्र जी 3 रकात में केड़ी दुआ पढ़बी आ ॿुधायो? जेके वित्र पढ़दा हो कम अज कम इन दुआ कनू जी माना इन मौलविन वटि तर्जुमो सिखो, तो भी शिरक न कंदे। रोजानो रात जो मस्जिद में हथ बदी कुरान दे आॾो अल्लाह के चे तो अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका। ए मुंहिंजा अल्लाह मां ख़ासि तोखां ई मदद वठंदो आहियां। व नस्तग़फिरुका, ओ रब मां तोखां ई माफ़ी घुरंदो आहियां। वरी ॿाहिरि निकिरे तो ॿियनि खां तो मदद वठे। व नूमिनु बिका, रब तुंहिंजी ज़ात ते मुंहिंजो ईमान आ। व नतवक्कलु अलैका, ओ रब मुंहिंजो यकीन ऐं भरवसो बि तो ते आ। वरी शलन को आरान में को फ़कीर तो पहुचे तो वरी पंहिंजो हथ खणी ॾेखारे तो फ़कीर मुंहिंजी क़िस्मत में छा लिखल आहे। फ़कीर भी अहिड़ो निभागो जो ॾिसी करे चए तो हीअ लकीर चवे थी त ॿ शादियूं कंदे, हीअ लकीर चए थी त आरान में दुकान न खोल जाए, सखर शहर में खोल जाए, उते कारोबार थी। एड़ो पोतल हो जा तो तुझे गोट में 20 रुपए जे करे गर्मी में नाली जे कप ते छो पिने आ, पो तो एसी वाले बंगले में वे आ। चौथो पांजो ईमान में जा। हालांकि बचपन में नंढे हूंदे माला सईदा मस्जिद में मौली साहब जे आॾो केड़ो इकरार कई, ईमान मुजम्मल ईमान मुफस्सल में मुंहिंजा बाना बचपन में मूंसां वाइदो कई, आमंतु बिल्लाहि
व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही। मुझा अल्लाह मुझे ईमान तुझी ज़ात ते, मलाइकन ते, किताबन ते, रसूलन ते, ऐं भली तकदीर बुरी तकदीर रब तुझे हथ में आ। जेको हथ खणी पंहिंजी क़िस्मत जा फ़ैसला ॿियनि खां कराए, मुंहिंजे महबूब फरमायो अहिड़ो बदबख्त आहे जो 40 ॾींहंनि जी इबादत ई क़बूल न अथसि, न नमाज कबूल न रोज़ो कबूल। बैठो आहे हज़रत साईं असांजो पुराणो बुज़ुर्ग मौलाना मिठी ज़ुबान सां क़ुरान पढ़ण वारो साईं हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा बुरुड़ो साहिब स्टेज ते सिंगार जी वेठो आहे। पुछा कयो साईं खां, अल्लाह अकबर, अहिड़े बदबख्त सां क़यामत जे ॾींहुं अल्लाह ॻाल्हाईंदो बि न। ला युकल्लिमुहुमुल्लाह वला यंदुरु इलैहिम वला युज़क्कीहिम। अल्लाह इन बदबख्त खे पाक बि न कंदो, अल्लाह इन जी नज़र बि न कंदो। इनजे करे पंहिंजी क़िस्मत जा फ़ैसला ॿियनि खां न कराए। असांजी अख़बार बि शिरक थी लिखे। अख़बार पढ़ त उन में लिखियो पियो आहे तव्हांजो अॼोको ॾींहुं कीअं गुज़रंदो, अख़बार थी ॿुधाए। वरी जे रिसालो वठ त उन में बि शिरक ते पंहिंजी डेट ऑफ बर्थ खणी आ, ॼमण जी तारीख़, पोइ भेटाए ॾिस त तोखे बुर्ज हमल बुर्ज सतारो ॿुधाईंदो त तुंहिंजो हे हफ़्तो कीअं गुज़रंदो। ॾिसो सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी जे हथ में क़ुरान आहे, हिन खां पुछूं था त सुभाणे छा थींदो। खोल किवियो सी पारो सूरत लुक़मान, सुभान अल्लाह कर त क़ुरान पढ़ा। इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअ व युनज़्ज़िलुल गय्थ व यअलमु मा फिल अरहाम। रब तो फरमाए क़यामत जो इल्म भी मांखे ख़बर आहे त कॾहिं ईंदी, क़यामत कहिड़े वक़्तु ईंदी। व युनज़्ज़िलुल गय्थ, बरसात जो इल्म भी मूंखे ख़बर आहे त मींहुं वसंदो, केतिरा ॾींहं वसंदो। हेसे मौसमियात खाते वारा जो केटीयू न्यूज़ ते, जियो न्यूज़ ते, फेसबुक ते माण्हुनि जा लाह निकिरी विया आहिनि। चऊं त मींहुं वसंदो, मींहुं वसंदो। 27, 28, 29, 30 अगस्त ते ज़िलो सखर, शिकारपुर, कंदकोट, कशमोर, लाड़कानो वॾो मींहुं वसंदो। पर ॾिठोसीं त इन्हनि तारीख़नि ते मौलाना सिज बीठो, मींहुं वसंदो। ये तो कूड़ा थी विया। चे तो मौसमियात खाते वारा भी मशीन जा मोहताज, मां खुदा बगैर मशीन जे जानी दो। ये ओको धुको हणदान करे सही करे गलत। व यालम मा फिल अरहाम, अमर जीजल जे पेट में छाए पुटवा कन धिया, या भी मुखे खबर आहे। असांजे शिकारपुर में हिकिड़े दोस्त 4 दफ़ा पंहिंजी घरवारीअ जो अल्ट्रासाउंड करायो। डॉक्टरानी 500 फीस वठी, चई धीअ ॼमंदई, धीअ ॼमंदई, धीअ ॼमंदई, धीअ ॼमंदई। उन वेचारे कपड़ा भी न्याणीअ जा ठाराया। चए तो साईं शाह साहब अस्पताल पहुतुम, वॾी ऑपरेशन थी घरवारीअ जी। ठका जो थियो त पेट में 3 ॿार निकिता, 3 पुट निकिता। फोटू कढी डॉक्टरानी ॾे वियो। डॉक्टरानी अंधी हुई छा, तू भी चवे धीअ ॼमंदी, धीअ ॼमंदी। 2000 फीस वठी थी, त मांखे 3 छोरा जाया। डॉक्टरानी भी निभागी, चेती मता मुंहिंजी मिशन ख़राब थी पई हुजे। ईअं नथी चवे त अल्लाह खे ख़बर आहे, वरी भी दुकान बंद न थिए, मिशन ख़राब। तुझी मिशन ख़राब न आहे, अल्लाह जो क़ुरान सचो आहे। व यालम मा फिल अरहाम, अमर जीजल जे पेट में अलम यकुन नुतफतम मिन मनिय्यि युमना सुम्मा काना अलक़तन फखलक़ फसव्वा। पलीत कतरन मो लालन जड़ो मोती सोनो मां ठायो माए। अरे कारीगरी त ॾिसो, ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़न फी ज़ुलमातिल सलास। 3 उधान में को अम्मा जे पेट जी हूंदाई, को रहम जी हूंदाई, टियों सने पर्दे जी हूंदाई। सुम्मा काना ख़लक़न सुम्मा ख़लक़ना नुतफ़त अलक़तन फख़लक़नल अलक़त मुज़ग़तन। सदके वञा क़ुरान जे समझाइण दा। कुरान खोल त ईमान ठरी दो पवे। सुम्मा ख़लक़नल नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा।
ثم انشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين एड़ो लालन जेड़ो मोती सोनो मां ठायो मां अरे मुझी कारीगी त दिसो पलीत कतरन मो लालन जेड़ो मोती बनायो साले नबी तो फरमाए जरे मां या तौहीद जी दावत ॾिनी त फइज़ा हुम फरीक़ान यख्तसिमून त बटोला बणजी विया हिकड़ा मोमिन था ॿिया काफ़िर था हिकड़ा मुंहिंजा सजण था ॿिया दुश्मन था 11 लख आबादी साले नबी जी उम्मत जंगे तबूक जे बरसा जबलन में रहंदा जबलन के कटे पंजा घर ठायूं रुगो मौलाना अब्दुल हमीद सवाती लिखियो आ मालुमुल इरफान फी दुरूसिल कुरान 19 जुल्द कुरान मजीद जो तफसीर आ उन में लिखियो ते रुगो 400 मोमिनन साले नबी ते कुछ मर्दन कुछ औरतन कलमो पढ़ियो अल्लाह अकबर कौम एड़ी निभागी थी नबी के चवंदा जे सचो आ तो चो पंजे खुदा के अज़ाब आणे अल्लाह अल्लाह सखर वारो माता को पुछा तो अज़ाब घुरबो आ या खैर घुरबो चल रब रहम करे नबी के चो तो सचो आ तो चो पंजे खुदा के असा दे आणे अज़ाब वो नबी उन्हनि के केड़ो जवाब दिनो अच तो कुरान पढ़ा क़ाल या क़ौम लिम तस्ताजिलून बिस्सय्यति क़ब्ल अल हसना ओ मुझी कौम तकड़ छोता कयो मुझी दावत गाल के त कबूल न था कयो पर अजाब जी घुर छोता कयो अजाब न घुरबो आ खैर घुरबो आ एकड़ो अल्लाह जे हबीब जो साहबियो हफ्तो थियो साईं जी महफिल में ना आयो मुजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे शागिर्दन जी हाजिरी वठंदा फिलाणो साहबी नजर नथो अचे साहबा जो साईं जांच कयूं था जांच कयूं जे साईं बीमार थी पियो आ पाण करीमन फरमा हलो तो न बीमार को खुशी अचे हदीस में अचे तो बीमार जी तब पुरसी करण विंदा कयो मुझे साईं फरमायो जेको बीमार को पुछण तो वने अल्लाह साईं उन पुछण वारे बाने जे लाए 70,000 मलाइकन के चंदो आ जेसी ते मुजो बानो घर पहुंचे तेसी ते ता इन जे ला मगफिरत जी दुआ कयो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया पांजे शागिर्द को पुछण साहब एडो कमजोर थी वियो सफा ज़ईफ थी वियो पाण फरमायो छा थियो आ साहबी जे दोसे मां अल्लाह से गोही दुआ घुरी त रब आखिरत में जेका तकलीफ देणी थी मां के दुनिया में दई छॾ पाण फरमाए केड़ी दुआ ता करो ये दुआ घुरबी आ दुआ ही घुरदा कयो रब्बना आतना फिद दुनिया हसन ऐ मौलाना ये दुआ इन बेसी पारे में कुरान में भी लिखी पई आ व मिनहुम मन यकूलु रब्बना आतना फिद दुनिया हसन व फिल आखिरति हसन रब दुनिया भी भली कर त आखिरत भी भली कर या दुआ गुरबिया वकिना अज़ाबन नार ओ रब सा के अज़ाब को बाय को बचाए एडो कुरान तो ते त रब को माफी गुरो त बाय को बचजे हे वरी बाय में इबादत तो करे टांडन ते मातम तो करे ये केड़ी इबादत है बाय में तो दाखिल थे असा तो के बाय को बचायो था 28 सफर से असा जे इलाके में बाय में गिरया हालांकि कुरान छातो चे या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा बचायो पान के पंजे घर वारन के बाय को हेवरी चे दो हल त टांडन ते गिरऊं हल त बाय में वणऊं गमे हुसैन मलायूं ओनो रब तो फरमाए तम को दुआ गुरो तवक्किना अज़ाबन नार शल रब बाय जे अज़ाब को बचाए आमीन जो मुवहिदो खुश नसीब जो अल्लाह पाके बिनी जिनसन को बचायो रब्बिल अव्वल वारी मेल मलाखड़न जी जिनसन को भी अल्लाह बचायो मोरम वारी भी बदकार जिनस को अल्लाह ताके बचायो सुभान अल्लाह त कयो हलो वक्त मुख्तसर गाल के उकलाइंदो अला काफी उलमा मेहमान आयलन लौला तस्तगफिरून अल्लाह लअल्लकुम तुरहमून नबी तो चवे सालियो नबी मुझी उम्मत अल्लाह को माफी घुरो त को रब रहमत जा मीह वसाए
अब आराई गोठ वारो शा तांजी दिल चवंदी आ त शला असां जो माल वधे हा साईं ता मौलविन को केड़ी दुआ घुराइंदा हो त साईं गुलाम मुस्तफा दुआ घुर त माल घटे या वधे ब दुकानन त चार थन पंज में उन द थने माल वधे न खीसा खाली न हुजन हमेशा साईं भरल हुजन अचो पंहिंजा खीसा खाली कराए ठग मुलन दे वियाओ तावीज़न जे कढ पियाओ अड़े चरिया वॾे में वॾो तावीज़ ही अल्लाह जो कुरान हाणे हिकिड़ो जमाती रोए पियो साईं हबीबुल्लाह शाह हिकिड़े मुल्ला ॾे वियो तावीज़ वठण चए थो शेले जी रत सां तावीज़ लिखंदुमि हाणे मां ग़रीब माण्हू तव्हां वरी बि फ़क़ीर सैयद भला हो 500 में राज़ी था थियो हो त मौलवी मूंखे चइबो 40,000 जो शेलो वठी हाँ साईं को तो चे सिंधी कुकड़ देसी कुकड़ जी रत सां लिखंदुमि मां चो वॾे में वॾो तावीज़ कुरान मौलाना सैयद अब्दुल मजीद नदीम शाह जी कब्र ते अल्लाह रहमत फरमाए शाह साहब चंदो जे कुरान छॾियो त वो दर पदर थींदो चे तो मुझे घर में कारा इल्मन तावीज़न जादून मा तो मुझे मिठे नाले वारे नबी सोने हुसैन जे नाने मोहम्मद रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो सुमता अम्मा बीबी आयशा भी चवे थी आखिर में ज़ईफ थी विया रब्बिल अव्वल जो महीनो साईं जे वसाल जो महीनो साईं जन ये आयत पढ़ंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद वरी तो चे कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास ये आयत पढ़ी अम्मा आयशा दे हथन दे शुकारे फरमाइंदा मुझे सजे जिस्म अतर ते हथ घुमाए ए जेको मुझो उम्मती रात जो ये आयत पढ़ी पंहिंजे माल ते घर ते बच्चन दे शुकारे सुमंदो दुनिया दा कारा इल्म तावीज़ जादू असरी न कना छो त वॾी ताकत रब कुरान में रखी कुरान छॾियो थी त धिका तो खाई ताजी दिल चवे थी त माल वधे अचो उलमा जी मौजूदगी में वजीफो तो जाम वजीफो भी अल्लाह जो अब अल्लाह जी गाल कच्ची कन पक्की ॻाल्हायो पक्की 29 सिपारो खोल कुरान तो के खोले देखया शुक्र आ सैयदन के अल्लाह सीने में कुरान दिनो हाने 20 मुसल्लो रमजान जो इन साल पढ़ायो 17 रमजान दे से हाफिज गुलाम मुस्तफा पुरो साहब अल्हम्दुलिल्लाह मुझे मदरसे में मुझे खत्मे में बयान कंदो आ दोस्तों दुआ क्यों सजी जिंदगी अल्लाह कुरान से ताल्लुक दे वडाई न तो क्या फखर न तो क्या ता के भी दुआ तो क्या अल्लाह ता जे बच्चन जे सीने में भी कुरान दी दौलत दे 29 सिपारो खोल सूरत नूह में रब तो फरमाए फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा रब तो फरमाए मुझा हबीब चवें त इस्तगफार जी कसरत कन इस्तगफार कंदा त मां अल्लाह टे इनाम दींदो बाबा घणा जल्दी गालाओ घणा टे इनाम या अल्लाह इस्तगफार कंदा से पर इस्तगफार भी दिल वारी हो जे जुबान वारी न हो जे एडो तस्बीह खड़के अंदर पलीत हो जे दिल वारी इस्तगफार भी थींदी आ जुबान वारी भी थींदी आ चे तो सुबह जो शाम जो इस्तगफार कन त टे इनाम दींदो मान सच्ची दिल सां गुनाहन को माफी वठन या अल्लाह केड़ा इनाम दींदो चे तो युरसिलिस समा अलैकुम मिदरारा आसमान मोरमत बरकत जा मीह वसाइंदो एड़ा मीह न वसाइंदो जेके हाने सरहद में हालत ॾिठी तव हेठों भी पानी मथों भी पानी मौलाना करोड़न लखन जो गाड़ियों इए तू ते पानी में तरन जी बेड़ी हलंदी आ
घर तबाह थी विया अथनि। अज भी बिनोरी टाउन जे मदरसे जो शेखुल हदीस उते इमदाद पे विराए। अल्लाह अकबर, मासूम ॿार नजर आयो जिनजो सॼो खानदान तबाह थी वियो। जैसे पत्थर ते पानी खणी पियो वञे अॻिते अल्लाह जो हुकुम सां मां ज़िंदा बचो आहियां। मासूम रोए पियो, मुंहिंजो सॼो घर उजड़ी वियो। अल्लाह वो मेमन साहब तो फैसलाबाद भी बर्बाद थी वही है। ये तो मदीने वाले साईं जो सदको तव, हुजूर दुआ घुरियो तव, मेरे अल्लाह ये चूंडी तो पायो मुझे महबूब जा उम्मती सुधरी वनो, पर जे चमाट हणे तो बचो ही न। कदे सिंध में अज़ाब 2022 में, कदे बलोचिस्तान में तो अज़ाब करे, कदे पंजाब में करे तो सुधरो सुधरो अस्तगफार कयो। ॾाढी ज़ात मां अल्लाह जी तव। छड़े दो व्याज खोरी, छड़े दो ज़िना खोरी, छड़े दो लोंडेबाजी, छड़े दो गलत कम, छड़े दो मोबाइल में नंगा फिल्म न ॾिसो। आसे बचायो पंहिंजी अखियुनि के, कननि के, पेरनि के गुनाहनि को। मां अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त अथव। अल्लाह अल्लाह। बुनेर जे इलाके में जिते अज़ाब आयो आहे, क्लिप हिकिड़ी आई आहे मोबाइल में, तो उते नवज़ बिल्ला छोरनि जो चपलो खुलियो हो। मर्द पंहिंजे घर वारनि के छॾे छोकरनि सां बदकारी कनि पिया। पोइ ख़ुदा कीअं न अज़ाब मोकिले। लूत नबी जी क़ौम में मर्द मर्दनि सां, छोरनि छोरनि सां ज़िना कई, ख़ुदा जो अज़ाब जो आयो त अल्लाह अकबर अल्लाह अकबर। मुवलनि जे मथां फअमतरना अलैहिम मतरा फसा मतरुल मुंज़रिन। अल्लाह पत्थरनि जो मींहुं वसायो। मुवल जे जनाज़े के भी आहिस्ते खणबो आहे, पर रब खे रहम न आयो, मुवलनि जे मथां भी अज़ाब सटे। इन करे ही गुनाहगार सैयद तोखे नापो ॾियणा वा। लौला तस्तगफिरून अल्लाह, अस्तगफार कयो। टे नाम ॾींदे मां वरत तो चे युरसिल समा अलैकुम मिदरारा, रहमत जा मींहं भी वसाईंदो मां। वयुमदिदुकुम बिअमवाल, खाली खीसा भरे छॾींदो साईं। मेन जे वारनि में आराई जे इन इलाके जे वारनि में 10 मेयूं ॾेई त 20 करे छॾींदो साईं। अल्लाह अकबर। नबी जे मेहमाननि जी, तालबनि जी, मदरसे वारनि जी, दीन वारनि जी, क़ुरान वारनि जी ख़िदमत कंदे, ज़कात कढंदे, ख़ैरात सदको कढंदे, त ॾिस त माल खे कीअं थो वधाया आहे। अस्तगफार कर, नमाज़ न छॾजांइ। वरी तो फरमाए टियों बि इनाम ॾींदो मां। रब कहिड़ो चे? वयुमदिदुकुम बिअमवालिन व बनीन, जे पुट न हूंदई त पुटनि जी औलाद बि ॾींदो साईं। तो हुतो तो झुकियो पियो आहे त शल पुट काथो मिले, पुट काथो मिले। अल्लाह त 1400 साल अॻे वज़ीफ़ो ॾिनो आहे, अस्तगफार कर, पुट मां ॾींदो साईं। अल्लाह अकबर कबीरा। 9 बदमाश उथा साले नबी जी क़ौम में। तवज्जो कर, मां 10 मिनटनि में ॻाल्हि ख़त्म करण वारो आहे, मुंहिंजो वक़्तु पूरो थियण वारो आहे। हज़रत साले नबी वकान फिल मदीनति तिसातु रहती युफसिदून फिल अर्ज़ि। 9 बदमाशा कुरान तो फरमाए पहिरें नंबर जा लोफरा जेके ज़मीन में फसाद कंदा हुआ। उहे 9 बदमाश सॼी क़ौम नाफरमान गॾु थी साले नबी के चवण लगा जे अल्लाह जो सच्चो नबी आ त जबल मो ढुकी डाची कढी रे। अबा वडे में वडो कद जानवरन में केंजो आ छो डाची जो आ। अफला यंजुरून इलल इबल कैफ खुलिकत, नजर तक कर डाची दे। सुभान अल्लाह। बयो खतीब भी अची वियो मिठी जुबान सा कुरान पढ़ण वारो मला तोहूर भुट्टो साहब। अज तक इन्हनि भुट्टन भी के तहज्जुद पढ़ी जलसो करायो आहे जो हिक ॿिए जे पोयों खतीब ईंदा था वञनि। कुरान जा आशिको दीन जा परवानो हज़रत साले अलैहिस्सलातु वस्सलाम के चऊं त जबल मो ढुकी डाची कढी दे। अल्लाह फरमायो नबी परेशान न थी, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन अन यक़ूल लहू कुन कुन फयकून। मां रब रुगो कुन चवा त 7 आसमान ठही पवन, ज़मीनूं ठही पवन, जबल आसई वण टण ठही पवन। सोना घबराए न, मां त उहो रब जो अलम यकुन नुतफतम मिन मनिय्यि युमना। ज़ाल मुड़स जे मेलाप सां पलीत कतरन मो लालन जड़ा मोती मां ठाया। वरी बिना पीउ जे, बिना शादी जे, बिना घोट जे, बिना मुड़स जे, रुगो जिब्रील जी फूक सां कुंवारी औरत मां मरियम जे पेट मो ईसा नबी मां पैदा कयो।
वरी टी ताकत माला जी त पेट मादी जिन्स के थींदो आ नर के न थींदो आ हा सही शैली मो फर थींदो या शैले मो थींदो नथा गालायो रेड मो थींदो या घटे मो थींदो तोती मो थींदो या रब दो फरमा दिसो त सयो मुजी ताकत ता जो डाडो वा हजरत आदम अलैहिस्सलाम व नफख्त फीहि मिर रूही रूह हजरत आदम में विधो अखियूं पटे साव हलियो चौमास निंड करे डाडे आदम जे खबे पासे मो दुनिया जी हसीन जमील औरत तवां जी डाडी अम्मा बीबी हवा मां नरम पैदा करे ॾेखारी ये चौथी ताकत माला जी न पीवा न मावा न नरवा न मादिया को भी जबल मो ढुकी डाची कढी दिनी मान डाची भी से डाची उलमा तफासीरन में लिखन था त 90 फुट मुरब्बा रुगो जमीन ते वेण होयस एतां जे ईदगाह जो ही प्लाट मुझे ख्याल में 60 फुट होंदो आ सही इन को मथे अञा एडी वडी उलमा लिखन था तफसीरन में वेले ते 400 मोमिन बाल्टी खणी अल्लाह जी डाची मो खीर जो कढंदा त 5-5 किलो हर को बाल्टी भरे घर खणी 400 मोमिन जो मौलाना बाल्टी भरन 5-5 किलो मुझे ख्याल में त 50 मण त वेले ते खीर दींदी अल्लाह जी डाची हिं जो घुमण अचे त ॿियूं ॻोठ वारियूं डाचियूं ॾिसी भॼी वञनि तॾहिं त काल हाज़िही नाक़तुल्लाह शिरबु वलकुम शिरबु यौम मालूम ॾींहुं मुक़ररु कयूं त छंछर ते अल्लाह जी डाची पाणी पीअंदी आचर ते ॻोठ वारियूं ॿियूं डाचियूं पाणी पीअंदियूं पर ये नव बदमाश वकान फिल मदीनति तिसात राती युफसिदून कौम जी हिकिड़ी औरत जे वटि हसीन जमील औरतूं जेके माल भी घणो उन्हनि ते दीवाना आशिक था उन माईअ चयो त इन अलाह जी डाचीअ मां तंगी थी वई आहियां इन जा पेर कटियो खुच कटियो त पोइ छोकिरियूं तव्हांखे ॾींदमि इन्हनि बदमाशनि देर न कई क़ुर तो फरमाए कज़बत समूद बितक़वाहा इज़न बास अश्क़ाहा फक़ाल लहुम रसूलुल्लाहि नाक़तुल्लाहि व सुक़याहा फकज़्ज़बूहु फ़अक़रूहा फदमदम अलैहिम रब्बुहुम बिज़ंबिहिम हाणे क़ुरान जी बरकत सां हवा भी हले थी जो सुभान अल्लाह फदमदम अलैहिम रब्बुहुम बिज़ंबिहिम फसव्वाहा इन्हनि बदमाशन जॾहिं अल्लाह जी डाचीअ जा पेर कटिया त हिन बेज़ुबान जानवर अल्लाह खे दाह ॾिनी नबी चयो क़ौम ते हाणे 3 ॾींहंनि में अज़ाब ईंदो फअख़ज़तहुम सईहा क़ुर तो फरमाए जॾहिं अज़ाब आयो त पहिरें ॾींहं ते हिननि जा मुंहं हा साईं अच्छा थी विया वरी ॿिए ॾींहं ते अहिड़ी हवा खुली जो मुंहं ॻाढ़ा थी विया वरी 3 ॾींहं ते सभिनी जा मुंहं कारा थी विया फअख़ज़तहुम सईहा जिब्रील नूरी मख़लूक जे सरदार ज़ी कुव्वतिन इंदज़िल अर्श मकीन जे मालिक मलाइक एड़ी रड़ कई जो न 11 लख आबादी जे माण्हुनि जा हाव फाटी पिया अल्लाह रहम फरमाए वो बदमाश जेके हलिया व मकरू व मकरम व मकरना मकरम व हम ला यशरून ते नबी के शहीद कंदासे अल्लाह एड़ो बाह जो ओलांबो उछलायो मलाइकन के फरमाए ये नवनी बदमाशन के इते जो ते नबी जे घर जे बारो लाश साड़े छॾिया वञो ॾिसी चो अॼु बि फतिल कबूयुतहुम खावियतम बिमा ज़लमू रब तो फरमाए इन्हनि जा घर ॾिसी अचो अॼु बि तबाह थियलनि जबलनि में इन्हनि जा घर बाक़ी बचा केर व अंजैनल लज़ीना आमनू हथ मथे करे कलमो पढ़ो ईमान वारा बचा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूला जे पढ़ियो आ वकानो यतकून जेके मुत्तकी थिया परहेज़गार थिया उहे ई बचा हाणे बि असांजो हल इहो अथव इस्तग़फ़ार घणी कयो हक़ वारो काफ़िलो जमीयत उलमा इस्लाम जो आ शेखुल हिंद जो काफ़िलो हथ मथे करे हज़रत से मौला मोहम्मद साले साहब जी इन स्टेज जी बरकत सां हथ मथे करे चो इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं।